जन्म मतलब नसीब हो गया अच्छे पहलवान कौन दोस्तों अच्छे कराची जो हीरो पहलवान कौन दोस्तों खास करी वाह गुलाम सर पठान वाह पहलवान आबिशीदी खट्टे वाह पठान वाह नारे हो बड़ी वाह पठान वाह रे पठान अच्छे साजिद करो अच्छे पहलवान अब्दुल्ला खान पठान लाला रहीम मल्ल वारे लाला रहीम वारे खान साहब पठान के तजने बिलाए कि अब्दुल्ला पठान दे 1000 का अब्दुल्ला खान पठान दे 1000 का मुझे सोनो साईं किबला साईं सैयद मोहम्मद रजा शाह रज़वी गुलाम सिंह पठान जो कदर कयो ऐं तमाम दोस्तन के भाईअन के सभिनि खे गुज़ारिश आहे हेॾा पहलवान अब्दुल्ला खान पठान अचे खान बाग शोरो के अचे पहलवान तालिबारी जो साईं जाजिल साईं जी इहा महिरबानी हुनजी वॾी महिरबानी आहे जे हिन इलाइक़े में सख़्त मुक़ाबला पहलवान गुरमुख काशकेली ऐं पहलवान अब्दुल्ला खान पठान तमाम पहले जी भली जोड़ी है आप पूरे खान होने के खुदा से हाजी विसर जो बिल 500 रुपया वारे वाह अब्दुल्ला पठान वारे अब्दुल्ला खान पठान जो सरपरस्त असांजे मन जो वॾो आहे पंहिंजे असांजे कराची जो ऐं डिवीजन जो नंबर पूरे सिंध जो ईअं सम्झो उस्ताद आहे पहलवान उस्ताद पहलवान काशकेली अचे पहलवान घोड़े सो भील अचे पहलवान घोड़े सो भील कुर्बान कर तारा शरीफ कहानी कहना पहलवान तालब भाई जो हां धक्के दो तीन बस है अदा भैया पहलवान कोई अली धमा आवाज वाली आया हमारे अली धमा जो पहलवान मेहरबानो सैयद ओमर बादशाह वाले तालिबानी चाहो वाले पहलवान कोसावा अदा बेरो हाने उस्ताद पहलवान काशकेली मिले पियो साईं जन साहब पहलवान साईं असांजो वॾो आहे वाले पहलवान माशूक वाह तालिबानी था उस्ताद पहलवान जो वॾी महिरबानी वैस बाबू खास पहलवान वाले उस्ताद पहलवान सख़्त मुक़ाबला पहलवान अदा बड़ा बारी तो बारी चो मथे चढ़ी है या तो जमाचक मिर्जा तैमूर मुगल होशियार पंजा माण्हू बीठा न मल अड़े पहलवान खुदा के मनो छा लेना केॾो सारो थुलो ॿुढो न मरी क़ुरान जो कयो जेकर बोड़ो हुजे न क़ुर्बानी ॾे करी आहे महिरबानी करे बैठो अदाने के दारे चाचे के दारे वाह पहलवान वाह पहलवान शरीफ वही सो अच्छा खान बाद छोड़ो हल टंकू खजिए हाँ इंशाल्लाह तमाम मुझी हर जगह ते लख इज्जत कंदड़ आहे मूंखे सभु खां वधीक मोहम्मद बशीर भाई मला घोड़ा पैसे लगे चो होशियार भी खान बाग वाह राशिद खटियार गुलदस्ते ते बिलाए शायर यूसुफ चतो 500 रुपया अली गुल खास करी 500 रुपया कारो भी 500 रुपया गुलदस्ता कारो भी सरे कुर्सी दे वेठो इने का 500 वठ जा वाह पहलवान वाह गुलाम रसूल मरी 1000 भारत इब्राहिम मैं काशकेली वाले 5000 नाम मोकलिया साल पहलवान काशकेली के वाह राशिद खटियार वाह खान वाह खटियार वारे खटियार वाह मेहरबानी दरबार तैमूर साहब मोटे भी नाम मोकलिया ऐसा ही तैमूर शाह जो तमाम शुक्र फकीर फकीर अगड़े में जय श्री राम
सतनाम मुस्लिमी नसर पहुंचान हान कराची जी राश है पर पंहिंजे वतन के पंहिंजे शहर के पंहिंजे मुर्शद के सदा याद रखंदा आहिनि। दोस्तों तव्हांजो ॼातल सुञातल पहलवान है बोस की पंजाबी जो मल करे तो स्पीकर बंद थी चुका है मसले की वजह से इहो थी पहलवान इम्तियाज़ मंगराड़ ऐं गुलदस्ते जो मुक़ाबिलो हिकु भेरो ॿीहर पियो थिए तमामु ॿई बहितरीन पहलवान आहिनि। वाह इम्तियाज़ मंगराड़ गुलदस्तो खास लो वाह भाई वाह गुलदस्तो खास के लिए तमाम बेहतरीन मल वाले से इम्तियाज़ मंगराड़ के बाबा तू हेडा दोस्तों असांजो प्यारो दोस्त आहे तैमूर मुगल साहब तमाम बेहतरीन शौक़ीन है जो असांजे यूट्यूब ते मलाखड़ा ॾिसंदो आहे ऐं असांजे मौजूद नसरपुर में हज़रत मिस्री शाह इमाम जो मेलो पियो हले मलाखड़ो पियो हले तमाम बेहतरीन मल तमाम काफ़ी जाम आहिनि सो इन करे थोरो डिसिप्लिन थोरो आउट थी चुको आहे पर मलाखड़ो हले पियो स्पीकर पे बंद थी चुको आहे तंहिं वजह सां मलाखड़ा टीवी के लाइक कयो शेयर कयो जेतिरो लाइक शेयर कंदो इंशाल्लाह तव्हांखे वधि मां वधि मलाखड़ा ॾेखारींदुसि तमामु बहितरीन मलूं बि थियनि पहिरें जोड़ जी ॿिए जोड़ जी टे जोड़ जी सैयद गाजी नशीन आहिनि जेके इनाम ॾेई रहिया आहिनि मलनि खे तमामु बहितरीन मलाखड़े ऐं मलूं थियनि पिए। मलाखड़ा ॾिसण लाइ असांजे यूट्यूब के असांजे फेसबुक के असांजे टिकटॉक के सर्च कयो मलाखड़ा टीवी फेसबुक ते मलाखड़ा टीवी मीर हसन सोलंकी सर्च कयो यूट्यूब ते खाली मलाखड़ा टीवी सर्च कयो ऐं टिकटॉक ते सर्च कयो मलाखड़ा ॾिसण जे लाइ मीर हसन सोलंकी 45 असांजी टिकटॉक जी आइडिया तमामु बेहतरीन मलाखड़ा सिंध जा पाकिस्तान जा बलोचिस्तान जा तव्हांखे यूट्यूब ते मिलंदा ऐं सर्च कयो मलाखड़ा टीवी ऐं ॿ पहलवान विढ़नि पिया तमामु ॿई बहितरीन पहलवान आहिनि ऐं पहलवान जा मुक़ाबिला जारी आहिनि मुश्ताक मंगरियो मिले पियो सईदनि सां दोस्तों असांजे हज़रत मिस्री शाह इमाम ते मौजूदु आहियूं ऐं पहलवान रजब रायमो ऐं मलार सिटी मल पहिरीं मल मलार खे रायमो मारे चुको आहे ॿी मल जो मुक़ाबिलो थिए पियो असांजो साल साहब वॾी महिरबानी करीम साल में असां मल ई तरह वेंदा पिया आहियूं सर्च कयो मलाखड़ा टीवी यूट्यूब ते फेसबुक ते टिकटॉक ते ऐं मलूं असांजो ॾिसो लाइक कयो महिरबानी कुर्ब रजब राय में का पहिरीं शहबाज शिदी ऐं बाबर जमाली जी मल थी जंहिंमें शहबाज शिदी मल मारे वियो। दोस्तों काफ़ी सारा मल आहिनि जंहिंजा मूंखे नाला बि कोन था अचनि मलूं विढ़नि पिया ऐं मलूं तव्हांखे ॾेखारियूं था ऐं शेयर कयूं पिया तव्हां सां मलाखड़ा टीवी यूट्यूब ते ई मल कीअं थी तव्हां कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो ऐं बहितरीन मल थी माण्हू खिलनि पिया वाह से वाह नंढा पहलवान आहिनि
मुश्ताक मगरियो सेखारे पियो हुनखे ॿुधाए पियो दा पेश वाह 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 नंढड़ो पहलवान वाह वाह किरी पियो नंढड़ो पहलवान मुश्ताक मगरी की दुआ लगी हुई इनके दोस्तों पहलवान गुलदस्ते के शौकीन 500 रुपया नोट घोरे घोरे ॾिन पिया तमामु बहितरीनु पहलवान आहे गुलदस्तो कराची जो पहलवान ऐं घोरे घोरे इनाम पिया ॾियनि 500 रुपया नोट दोस्तों वरी स्क्रीन ते अची वियो आहे हिकिड़े चकर ॿिए वार पहलवान रजब राइमो ते अची विया आहिनि पहलवान रजब राइमो ऐं मलार शिदी पहिरीं मल राइमो मारे चुको आहे मलार शिदी खे ॿी मल जो मुक़ाबिलो थिए पियो ॿई पहलवान संदरा छिके हथ विझो वेठा आहिनि ज़ोर आज़माइल आहे बिल्कुलु ओके ग़ुलाम हुसैन थेबो चवंदो हिकिड़ो मिंट बीहो ही जनरेटर हले हिकिड़ो मिंट हिन खां पोइ तव्हां ईंदा साईं दोस्तों बेहतरीन मल भी थे शौक जी वाह सही सख्त मुकाबला ने दोस्तों विच में बेन नंढन पहलवान जी मल थी या वरी पहलवान मल्हार सेवा शिदी चक्कर अची वियो आहे पहलवान मेहरबानी सेठ पोरो पास के लिए मल्हार ये भलो वापारी जे इनाम पर 1000 रुपया पहलवान हमल मरियदा मुझे बोला चाहे तो हमल के नाम दो हाजन ना हो यार दातर को झंडो मरिया तपेदारा गुलमनी री पार तो नहीं रजब राइमो मलार शिदी मल बी मल गया पोई मल वाह सेठ श्री राम मटार गा सेठ श्री राम वाह 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 पहला रजब वाह रे रजब राम वाह रजब वाह पहला कुर्बान होती बोलो पहला रजब के नाम जो ताके खुदा चाहे ता 1000 रुपया साईं मोहम्मद साईं जो बिल मिलियो रजब राम के अचे कुर्बान होती बोलो